सोम ॾिनी अथव न, इहो ताॾर में साथियुनि समेत अचण खां बि इनकार करे सघे थो। सोडल खां सवाइ बि मामरा निबरी पवंदा, घबराए न। बाबा साईं नंढो साईं जवाब बची विया। वालेकुम सलाम। पुछ तो इतला बि कोन ॾिनी। बाबा साईं पैसा कुछ घुर्जन पिया, हिन जे करे हलियो आयसि। अरे बाबा फोन करियां, गोहरिया कंहिं ॿिए जे हथां पैसा मोकिले ॾियां। बाबा साईं सोचियुमि त काफ़ी अरसो ॻोठ न वियो आहियां, चक्कर जो चक्कर बि ॾेई अचां ऐं पैसा बि खणी अचां। चङो थियो, 900 थी, बाक़ी पैसा पहुचाइण त को मसइलो कोन हो। बाबा साईं नंढो साईं आयो त हिन में ख़राबी कहिड़ी आहे? पढ़ाई मुतासिर थींदसि न। हितां पढ़ाई पूरी करे लंडन या अमेरिका वञणो अथसि, खूब मेहनत करणी अथसि गोर। इएं नंढो साईं भड़ा बाबा साईं। पुट एक हल कर, पोइ कचहरी कयूं था। जी बाबा साईं मूंखे वापसि बि वञणो आहे। तूं हल, ताज़ो तवानो थी, मां अचां थो। कासिम जी सोट। हाँ ते याटी भरी रही आ, विसाम ही न थी। एक बेवाजिबी जो चढ़ तो करे यो शब्बास खान। सोट मुखा पुछ न, अंदर में कातियूं वही वयूं आहिनि, कातियूं। कासिम खे तो खैरात जो पाडो समझे, हैस खबर ना है त कासिम करन था खारे या मोरी। वो जेको हुकुम होजे। सरदार जो पुट यूनिवर्सिटी में पढ़ंदो आ। अनवर छा चई? हां पुट हॉस्पिटल फेस हवा कजे। अनवर मां तव्हां सभिनी खे अॻु बि चयो हो ऐं हाणे बि चवां थो, शाबाश खान खे अगवा करे खणी अचूं ऐं उन खां पोइ उनखे लूण ऐं मिर्च सां मानी खारायूं। न शहबाज खान न, संदसि पुट जवाद आहे न, उनखे अगवा कजे त तड़पी ऐं तड़पंदे माफ़ी वठे। तूं सुञाणी सही सन? हा सुञाणांसि थो। सरदार जे पुट खे असीं राज वारा न सुञाणींदासीं, ॿियो केरु सुञाणींदो? किथे रहंदो आहे? यूनिवर्सिटी। मूंखे त जिते हू रहंदो आहे न, उहा हॉस्टल बि ॾिठल आहे। तो कीअं ॾिठी? हिकु दफ़े सरदार शहबाज खान मोकिलियो खेसि पैसा ॾियण लाइ। ॻाल्हि ॿुध अनवर, उतां अगवा कजेसि। फोन नथ करे चइजेसि त शहबाज खान घुरायो अथई, पोइ अचण वक़्तु रस्ते में ई सुक थी वञे। अनवर तूं फोन करीस त करंट विचड़ेस। इहो कमु सुत थियणु घुर्जे, ईअं ख़बर पइजी वञे इन्हीअ शहबाज खान खे त सोढल जी सट दुश्मन जी निड़ीअ ते लत। तोखे पक्का आहे त इहो सोढल वारनि जो माण्हू हुयो? घर जे माण्हू सुञाणप कई आहे सरदार, छोकिरी मुश्किल बची। पोइ त वरी बेवाजिबी आहे सरदार। भगन पक लभे कान, बेवाजिबी छाजी आहे? पीरल पक त वॾो ई कंदो न। वॾो जो दादन खे कयो अथव त उहो करे न। महणा न दे पीरल, बेवाजिबी खां सवाइ दादन न वातूरबो आहे। तूं सोच, बिरादरी जे मामलनि खे सरदार मुंहुं ॾींदा आहिनि न त पोइ ख़ुदा त असांजो आहे न। सोराब सच चवाए। चओ सरदार। तूं पुराणो हारी रहियो आहीं, तॾहिं तो चवाए नरमीअ सां। जेकी न शफन ऐं दादन जा पेर आहिनि, उन्हनि खे ॾिसिजे थो त मदद करण जी वाकई नथी थिए, पर तूं अची थो त सोचणो पवंदो आहे। महिरबानी सरदार, अबे ॾाॾे खां वठी तव्हांजा हारीअ नंढनि जी ग़लतीअ खे न ॾिसो। सोढल मुंहिंजी नींगी मुमल जे हवाले सां बेवाजिबी
कुछ भी न करे। इस सिलसिले में सरदार वाहुर करे। ॻाल्हायां तो शहबाज खान सां, तूं परेशान न थी। दादन हथ छॾ। न छॾींदसि। छो? गुलाब हथ में ईंदो आहे त छॾिबो आहे? मोमल, गुलाब जे पंखड़ियुनि जो छा छिरकाए छॾींदो आहे। माण्हू हुननि पंखड़ियुनि जी शुआ जे लाइ बासूं था बासनि ऐं तूं छिरकींदो। इन करे जो तूं शफ़न जी मंग आहीं मोमल। न रही आहे शफ़न जी मंग चटीअ जे फ़ैसिले खां पोइ। मां चाहियां थी त तुंहिंजा मज़बूत हथ मुंहिंजे हथनि खे पकड़नि ऐं मूंखे चटीअ जे पठीअ खां बचाइनि, न त कोयलो थी वेंदसि, को बि क़दुरु न रहंदो। लतार जी ओलड़ काननि जियां उछली वेंदसि। मूंखे बचाए दादन। मोमल, तूं दिलि न लाए। मां मामे सोराब खे ॾिसां थो। जेसी ताईं तूं ॾिसी हेॾा जेॾी केॾी महिल ॾिस या त अदाकारनि वांगुरु बीठी आहे या त वरी भितन खे ट्रेक ॾियो बीठी आहे, रुॻो ॻाइण जी देरि अथई, ईअं न? चाची घर जो सॼो कमकार छॾायो अथमि, हाणे वांदी आहियां। हाओ असुल गोर गुॾी अथई, ईअं न? चाची सॼे घर जो कम त करे छॾियो आहे, बाक़ी छा कयां? छा कयां? ये रोब करे मूंसां न तूं ॻाल्हाईंदी कर। छा कयां? वो जेके छेणा सुकणा विधा अथई न उन में वञ, ॾिस ॿ टे सुकल छेणा हुजनि त खणी अच त ॿारण ॿारियूं। छा कयां? खणी थी अचां। हाँ हाँ तू केॾी महिल आहे? नार त ॼण नोर वेठो आहे। शाम ताईं मां साथे पर अॼु ही फ़कीर न खट ते वेही रहंदो। भले तूं वठी न वठी पर हिन धनु फ़कीर मां साथे लाइ सुखणी आंदी आहे। ही वठ मां साथे। छा है? लूंगी मिस्री सोच में मां साथे टुमनी थी वई आहे। खाई ताकत करे त कुछ पतारी थे। उथ खटता उथ कहे न बेचतो। मोरे कणी फ़कीर खे इज़त ॾिनी आहे मां साथे। फ़कीर वेचारे जी त दिलि फाथल आहे, तॾहिं त फिरियो तो वटि बीठो आहे। अॼु अहिड़ी धमाल कढंदीसि जो मां जी थनी यादि अची वेंदई। तोखे ख़बर न आहे त धाणो धणकी आहे नी धणकी न आहे। धनुअ जहिड़ो धणी न मिलंदी मुल्कनि में मां साथे। मां हथों थो ॿधाए हे खणो खा त मुंहिंजो मन ठरे। मूं छा चयो में बेर काना जेको न भोलो जहिड़ो बुलांडो अथई धक सां फिरी वेंदी रानी बाग जो बादर नज़र ईंदे। मां साथे ॾाही थी हा ॾिस ईअं चए पियो पंहिंजी चुॾीअ जी चंड जहिड़े मां साथे खे
तू कौन बुधंदे उंटरी जा उदा चंद्र जैसे ताणी धक ना खाए तेस ताणी धनु न मुड़े हां वहारी न बन माथा दे नुकसान कंदिया पांचो धनु फकीर वने तो भला फकीर वे जा वने तू इज्जत मा छा जानी हल मा चढ़ी हल फस जीवई हास खबर बथस त धाणो धड़किया ने धड़की ना है दिमाग ही खराब करे छड़ियो थस मथे में जड़ो सूर विजी छड़ियो थस जेडी मन भगो बिठो आ धाणो छाते लुड़ा कैसा भी गालाई पजे चिनन सा कैसा कोन भी गालाया लुड़ तो वदो पे आयो केर कोन हुयो एडी गाल बुध तू काले वे होए शहर वियोस कमल के दिसण जे लाइ पर भेण शबाना हिए पे गालायो जण असामा के कमल के धकायो हुजे असामा केर हण दो तो भला हया थस छा धाणो मुंह वस करे कने का बंदूक खइया हां सही बाकी मां तसल बम खयो थी वता ये ने मता शफन का थी हुजे गलती हथ सा तो फसाई शफन के हाड़ा ने हिकड़ा आ शक करे शफन ते सरकार फुरकान जो फिर कोई फ्रीयो थई ये सफा मारे पियो छोते सरदार सट कढियस ए फैसले का जवाब ॾिनईस हमरा फूक जियो जे करे हथ लायो न त बाह कुल्ले का कटे छडियोस मां वेठो आया न सरदार दुआ खपे तो जी आज पुछल नी मास सफा से मोही लईस अस्सलामु अलैकुम कना ख्वाजा तुलबो तकलीफ कपबो वालेकुम अस्सलाम जमादार किया चण थियो सरकार जमादार जबल खुटो होंदो या को माल दिनो होंदो हाँ साईं दाड़े पैसाना फुरसे ई बसुट का जेब बुरकेव ने खबर अफकना जोशना रकंदे जमादार ही या फोरू फुर माना भरिया जमादार जबल तो होशो हवासती हित कबो ने खबर अफकना जोशना खबर तो ने जोश जी फूक कने धू फका शाख में सरदार मना कबो तेना बंदगाक ई बसुट वरना मिहार निसार पुलिस हर गिड़ा चायक दा हवालात टी हिनो गुड़ा शेर खलो ओ बड़वा कना ओ सरदार इने कन सनाई छडियो यार तवा हलो मुखे कुछ जमादार सा गालाणो आए जी जी सरकार वञूं था किबला तव्हां मोह ॾियो जबल सां मौला जी मेहर सां हाँ जमादार जबर देखो रे ओ अबो सरदार मिहार निसार जो नालो आहे वारदात में वारदात हाँ बो पुरजी बीड़े चांडे वटा माना तो के सरदार नीचास कना उस्त नाराज भलोस पर ने अंत खबर कना जोशना अम्मा अम्मो मैं किथे आया तू मूंसां ई धीअ अस्पताल में अस्पताल में अल्लाह जा एहसान ऐं थोरा जंहिं तोखे हयाती ॾिनी आहे हू ॿ देगियूं बासियूं आहिनि ख़ैरात जे लाइ अम्मा शफ़न ये छो कयो न खणजांइ ॿीहर नालो छो मां फसाद वधंदो रतो शान थींदी फसाद हा
जेकॾहिं दादन खे ख़बर पई न त शफ़न खे मारे विझंदो या वरी खेसि ओलो सोलो धकु लॻी वेंदो। असां ॿिन्ही सूरतुनि में नुक़सान में वेंदियूंसीं। दादन ई त आहे असांजी दौलत। पोइ बख़्श करे छॾियूंसि मां। बख़्श कयूंसि या न, पर हेकर तोखे रब जो कसम आहे, मूं माउ जे थञ जो कसम तई कंवल ज़ाहिर न कजांइ। ठीकु आहे अम्मा, तूं कसम न ॾे। मूं सिर्फ़ दादन जे सिर जे करे चयो आहे त न खेसि नुक़सान पहुचे ऐं न कंहिंखे नुक़सान ॾे। इन करे मूं सोढल जी बिरादरी वारनि लाइ चई छॾियो आहे। ठीकु आहे। जॾहिं मां ग़लति बयानी न पियो कयां, आलम आशिकारा ॻाल्हि। जॾहिं जिरगे जी तारीख़ मुक़रर आहे त तुंहिंजी बिरादरी साज़िशूं ऐं अगरायूं छो थी करे? तूं वरी दोस्ताननि तालुकनि में ख़लल थो पैदा करी बाराम ख़ान। तूं सम्झण जी कर शहबाज खान। मुंहिंजो मतिलबु इहो आहे त सोढल जूं कारवायूं वरी शोरश जो सबबु थी सघनि थियूं। बिरादरिन में शिकताण पैदा थी सघे थी शहबाज खान। सोढल जूं कारवायूं? हा, सोढल कारवाई करे दादन जी भेण शदीद ज़ख्मी कई आहे। मौत ज़िंदगी खुदा जे वसा, पर सोढल मारे चुको आहे ऐं घर में घिरण जो गलता न लॻे। मता ईअं न हुजे बाराम ख़ान। घर धणिन जी गवाही आहे। सोढल जा साथी याने तुंहिंजी बिरादरीअ जा माण्हू आहिनि। मल में दर्जा उत्तम या आला हुजण न मापिया वेंदा आहिनि। बिरादरनि में ताव पैदा कंदियूं आहिनि इहे शयूं, ऐं पोइ फ़ैसिलो या जिरगो नामुमकिन आहे। टेग छॾ बाराम ख़ान, पंहिंजी बिरादरीअ खे पल। मां बि पंहिंजी बिरादरीअ खे रोकियां थो, ऐं इन विच में को रुखनो पियो त पोइ जरगो रुकजी वेंदो ऐं तूं ज़िम्मेवार हूंदे एसपी साहब वटि। मामिलो तुंहिंजी बिरादरी करे ऐं ज़िम्मेवार मां हूंदुसि। दुनिया त ॾिसे पई न ऐं ॾिसंदी। ठीकु आहे, ॾिसबो इन ॻाल्हि खे। अल्लाह हाफ़िज़। चङो कयो सरदार। जेकॾहिं हू सरदार आहे न त अव्हां बि सरदार आहियो। बाक़ी का घटि वधाई थी त बगन जी सट बघेड़ जो झट। हुनजी बिरादरी बिगोड़ विझंदी त ॾोही थींदी न, काॾे वेंदी? बिरादरीअ जे लिहाज़ खां छिके रखंदो सांस। दादन, तुझे ज़हन में शायद कॾहिं बि न अचे त औरत केतिरी शर्मीली ऐं हिजाब वारी हूंदी आहे, पर पोइ बि मां सभु शर्म ऐं हिजाब ख़तम करे तोखे चयो ऐं चाहियो आहे। मूंखे एहसास, मां पूरी तरह समझां थो मूमल, पर मुंहिंजे लाइ मामरो मोहब्बत जो विया त साख जो विया। मामे सोराब ऐं शफ़न खे छॾ बि, पर जेकॾहिं इहा ॻाल्हि थोरी बि कंहिं वटि पहुती त मुंहिंजे लाइ मरण जो मक़ाम हूंदो। छो मरण जो मक़ाम हूंदो? मूमल, तोखे केतिरा भेरा चयो अथमि, केतिरा भेरा चवंदुसि त तूं शफ़न जी अमानत आहीं, पर जेकॾहिं ओड़े पाड़े ऐं मिटनि माइटनि वटि इहा ॻाल्हि पहुती त मां मंग तकियां थो त मुंहिंजे मुंहं में छा रहंदो। अफ़सोस आहे दादन। तुंहिंजो अफ़सोस अजायो आहे मूमल। मां मामे सोराब ऐं मामीअ सां ॻाल्हाईंदुसि। जेकॾहिं हू राज़ी थी विया
त पोइ शफ़न सां पुॼी पवंदुसि। त पोइ ॻाल्हाए न भाभी ऐं मां सां। वझ मिलंदे ई ॻाल्हाईंदुसि। दादन जेसि ताईं तोखे वझ मिले ऐं तूं ॻाल्हाई तेसि ताईं वञी मां अलाए कहिड़ा वण वसाईंदसि। तोखे छा चयो? तोखे चयो हम न उथी भाॼी कट तूं अञा हिते वेठी बालम थी। हां चो चाची कटे रखी आई आहियां रंधिणे में। कटे रखी आई आहियां? हां बाक़ी चाढ़ींदी माणे धाणो हुतां अची ईअं न। चाची अम्मा खे न लोए, बाक़ी जेको मूंखे चवणो अथई न तो चई दे। अम्मा तुंहिंजो कहिड़ो कसूर कयो आहे? खुदा जी कुदरत आया अब्बरा सुञाणा तुंहिंजी मां खे ऐं वॾो मां जे लाइ हाउ तो पाटई। ऐं मुंहिंजी इज़त तुंहिंजी मां खां का घटि आहे छा? पर न तूं नथी ॻाल्हाई। इहे मुले इलाही जा तावीज़ आहिनि जेके था अॼु ॻाल्हाइनि। इहो सोढल थो ॻाल्हाए न त साह न कढी छॾी। हा अम्मा खे घटि वधि चयो आहे? मूं कुझु न चयो आहे सोढल। ॿुधो अथमि पंहिंजे कननि सां। ॿुध तोखे केतिरा भेरा सम्झायो अथमि ऐं चयो अथमि त अम्मा खे घटि वधि न चवंदी कर। त बि तुंहिंजे मथे में इहा ॻाल्हि न वेठी। सोढल भाॼी चाढ़ण ऐं मानी पचाइण खां पाण ई थी रोके ऐं जेकॾहिं नथी कयां त नाराज़ थी थिए। हिकु ॻाल्हि त करे ई नथी चाची। ऐं छा थी चई? तोभा ऐं कूड़ मूं तोखे कॾहिं रोकियो आहे? हा ॻाल्हि ॿुध सोढल, हिन महल ताईं हिन भाॼी कान चाढ़ी आहे। तूं आयो आई न मूंखे ॿुधा छा खाईंदे? घर में त भाॼी कान्हे, बाक़ी हाओ तावीज़ त हेतिरा पिया अथई। चवीस प्लेट भरे आणे तोखे ॾे, बिस्मिल्लाह करे खा, से तूं अखियूं ॿूटई खाई वेंदे। ॻाल्हि ॿुध मूमल, बिना देर जे भाॼी तयार कर, न त तोखे कीमो कीमो करे खाई वेंदोसां। हल हली भाॼी तयार कर। मुझे ला भाई बराबर आओ। एक तरफ ज़ाल बे तरफ अमड़। वने तो सोटल केडा वने कुत्ता जी कुदरता। कासमा मुंहिंजी कोशिश खां सवाइ शहबाज खान जो पुट जवाद जी पोतो आहे। न हा कासमा टैक्सीअ में ॻोठ ॾांहुं वेंदे ॾिठोमांसि। ओए सोडल सां सलाह कबी ऐं ताड़ में रखजेसि। हवेली खां उताकन करंदे या फसलुनि ॾांहुं वेंदे या वरी ॻोठ खां शहर वेंदे ॾिसण सां डंगे रखजेसि। डंगे अनवर
ताड़ में माण्हू छॾियऊंसि था खुरक पवंदे ई खजी वञे। इहो कमु अनवर ते छॾियूं न। भले ठीकु आहे न अनवर। कासिम मां बिल्कुलु ताड़ींदुसि, पर बेतरात सभिनी जूं अखियूं चार हुजनि, चार। ऐं जेके जेके ख़बर मिले सभिनी खे इतला मिली वञे। पर चइजो एतमाद वारनि दोस्तनि खे। ॾिसन ऐं बाक़ी वाड़ियुनि खे चइबो छा मनसूबो ई रुली वञे। हा न, टोडल जी सरसी खपे अनवर। सरसी थी वेंदी। शहबाज खान तड़पंदो छो जो कासिम करनि था, हारे या मारे। रोज़ थो भेरे